अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इशूज़ में तव्हांखे भली कर। नाज़रीन, असां इंतहाई अहम इशूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। कराचीअ में वधंदड़ क्राइम ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। 2023 सॼे साल ते असां अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं त समूरे साल जे अंदरि कराची शहर में फुरजा धाड़नि जा केतिरा वाक़िया थिया, केतिरनि माण्हुनि पंहिंजूं ज़िंदगियूं विञाए वेठा। अॼु असीं कराची जे समूरनि उन्हनि रोड रस्तनि घिटियुनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। अहम जेके शारा आहिनि उन्हनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त उते पुलिस जी सिक्योरिटी जी छा सूरत हाल रही। क्राइम जे हवाले सां कराची शहर जो हर उहो माण्हू ॿुधाए सघंदो त उहो को अहिड़ो माण्हू हिते बचियलु हूंदो जंहिंखां फुर जी वारदात न थी हुजे। कराची शहर जा मुख्य शारा फैसल हुजे, MA जिना रोड हुजे, IA चंद्रीगढ़, डिफेंस, क्लिफ्टन, समूरा जेके इलाइक़ा आहिनि उहे फुर वाक़ियनि जा मर्कज़ रहिया। अॼु असीं 2023 जे समूरे साल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। वधंदड़ क्राइम जेको तेज़ी सां वधियो उन में केतिरा माण्हू ज़िंदगी विञाए वेठा, उन जे लाइ पुलिस वटि कहिड़ी प्लानिंग रही, सिंध हुकूमत कहिड़ो उन हवाले सां लाइअमल जोड़ियो, 2024 लाइ पुलिस वटि कहिड़ी प्लानिंग आहे। कराची राजधानी वॾो शहर सिंध जो कैपिटल, उन में आम माण्हू जेको आहे उहो ग़ैर महफ़ूज़ हुजे, हिकु वॾो सुवालु आहे। उन ते अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे इन अहम प्रोग्राम में जॉइन कयो आहे कराची मां KTN न्यूज़ जो क्राइम रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी असांखे जॉइन कयो आहे। अब्दुल्ला, वेलकम थो तव्हांखे चइजे। एडिशनल IG ख़ादिम रिंद साहिबु असांखे जॉइन कयो आहे। ख़ादिम साहिबु, तव्हांखे वेलकम थो चइजे। जॾहिं त मलक मोहम्मद कलीम साहिबु SSP आहिनि CIA AVLC जा, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। तव्हां सभिनी खे सर वेलकम थो चइजे। ख़ादिम साहिबु, तव्हांजी इजाज़त सां अब्दुल्ला सोलंकी खां शुरूआत कंदासीं। अब्दुल्ला, समूरे हिन सॼे साल खे क्राइम जे हवाले सां रिपोर्ट बि कयो। मौजूदा हिन कुझु ई ॾींहंनि में क्राइम तमामु तेज़ी सां वधियो। माज़ी में बि कहिड़ा वाक़िया थिया, दहशतगर्दी जा वाक़िया हुजनि, बम धमाकनि जा वाक़िया हुजनि, कहिड़ा कहिड़ा फुर जा वाक़िया आहिनि, उन समूरी सूरत हाल ते अब्दुल्ला सां ॻाल्हि ॿोल जी शुरूआत कजे थी। अब्दुल्ला, असांखे ॿुधाईंदव, अॼु असां अचे डिसंबर खे अची एंड खे अचे पहुता आहियूं, 2023 जो साल मुकमल थियो आहे। केतिरो क्राइम जो रेशो रहियो, केतिरा क्राइम जा वाक़िया रहिया जेके रिपोर्ट थिया, हिकिड़ा त जेके रिपोर्ट न थिया उन हवाले सां बि थोरो ॿुधाइजो, पर जेके रिपोर्ट वाक़िया थिया उहे केतिरा थिया, केतिरनि शहरनि जूं ज़िंदगियूं उन में ज़ाया थियूं। बिल्कुलु असलम भाउ, हिन वक़्तु जेकॾहिं केसनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कजे त अमन मान जी सूरत हाल ते हीउ साल जेको चङो न रहियो आहे, 2023 वारो साल। अॼु हिन वक़्तु ताईं, अॼोकी डेट ताईं जेके क्राइम जे हवाले सां केस रिपोर्ट थिया आहिनि उहे 86,500 केस रिपोर्ट थिया आहिनि, जेको तमामु वॾो अंगु आहे। 86,000 हिकु साल जे 11 महीननि में अंदरि ऐं हीउ जेको 12 महीननि जो हिन 20 ॾींहंनि जी ॻाल्हि कजे थी। अच्छा, उन सां गॾोगॾु जेकी हिन साल 2023 जेकी शुरूआति थी उहा तमामु ॾुखी थी। पहिरियों त जीअं जनवरी में हिकिड़ो वाक़ियो थियो बाहि लॻी साइड वारे इलाइक़े में हिकिड़ी कंपनी में, जंहिंमें 4 फायर फाइटर्स सड़ी विया। उन सां गॾु हिकु आम जेको शहरी पोरे थो मज़दूर हुते कमु करे पियो उहो बि सड़ी वियो। उन में ॿुधाए पियो वञे त फायर ब्रिगेड जी देरि सां पहुचण जे करे या उन्हनि जी ग़लति प्लानिंग जे करे उहे फायर फाइटर्स बि जेको आहे उहो सड़ी विया। अहिड़ी तरह ॿियो हिकिड़ो वॾो दहशतगर्दी जो वाक़ियो थियो फेबरवरी में, 17 फेबरवरी 2023, हलंदड़ साल जी 17 फेबरवरी ते KPO ते हमिलो थियो, कराची पुलिस ऑफिस ते हमिलो थियो। 3 जेके दहशतगर्द आहिनि पाबंदी मड़ियल तनज़ीम जा उहे हिन KPO में दाख़िल थिया। उनखां पोइ उन में उते फायरिंग करे जेके पुलिस एहलकार समेत उतां जा एम्प्लॉइज़ हुआ, कमु कंदा हुआ, जेके मुलाज़िम हुआ, 4 ॼणा जेको आहे सो उनखे शहीद कयो वियो, जंहिंमें रेंजर्स जा जवान बि हुआ ऐं उन सां गॾु पुलिस जा जवान बि हुआ। 14 ॼणा ज़ख़्मी थिया, जंहिंमें रेंजर्स जा हुआ, SSU जा कमांडोज़ जा, पुलिस हुआ। हिकु वॾो वाक़ियो हुयो जेको मुसलसल 5 कलाकनि ताईं रहियो। तव्हां हिकिड़ो अंदाज़ो करे सघो त माना कराची पुलिस ऑफिस जेकी कराची पूरी खे सिक्योरिटी मुहैया कंदी आहे, उन टाइम PSL जो प्रोग्राम हले पियो, KLF कराची लिटरेचर फेस्टिवल हले पियो। उहे हिकु वॾा इवेंट आहिनि जंहिंमें इंटरनेशनल माण्हू अचनि था पिया, ऐं PSL में बि तव्हां ॾिठो त खिलाड़ी जेके ॿाहिरि मुल्कनि जा आयल आहे उन्हनि खे मैसेज ॾियण लाइ हिननि हिकिड़ो दहशतगर्दी तनज़ीम उहे दाख़िल थिया। दहशतगर्द 3 ॼणा दाख़िल थिया। 3 ॼणनि 4 कलाक ताईं KPO खे यरगमाल बणायो। कराची पुलिस ऑफिस में मौजूदु 50 खां 70 माण्हू जेके एम्प्लॉइज़ आहे, ऐं ख़ुशकिस्मती सां जेको एडिशनल IG हो उन टाइम जो जावेद आलम ओडो साहिबु उहो मौजूदु न हो। हुननि जो टारगेट हो एडिशनल IG खे यरगमाल बणाइण जो, ऐं हुननि खे एतिरो त असलम भाउ माना जेकॾहिं उन्हनि जी ॻाल्हि कजे CCTV फुटेज ॾिसजनि त
त हुननि खे एतिरो यकीन हुयो त माना एडिशनल IG ऑफिस कहिड़े हंधि ते आहे ऐं नक्शा जेको बाद में मिलिया त उन नक्शनि ते हुननि खे कमु करिणो हुयो, उहे दाख़िल कीअं थिया आहिनि, उनखां पोइ 1 बाय 1 फ्लोर कीअं क्रॉस कया विया आहिनि ऐं डायरेक्ट उन एडिशनल IG जे उन रूम ते पहुता आहिनि, एडिशनल IG जी ऑफिस ते पहुता आहिनि जिते हू वेहंदो हुयो, उते बम ग्रेनेड छॾाया अथऊं। उनखां पोइ उन्हनि खे 4 कलाकनि खां पोइ असांजे रेंजर्स जे जवाननि ऐं SSU कमांडोज़ हुजनि या सिंध पुलिस जा जेके RRF जा प्लाटून हुई उहा पहुती। उनखां पोइ उन्हनि खे जनम रसीद कयो, पर उन में वॾो हिकिड़ो माहौल इहो एॾो ख़राबु थी वियो जो माना उते माण्हू मौजूदु जेके आहे उहे कुझु जेको आहे सो दमे जा मरीज़ हुया उहे उन्हनि जो साहु निकिरिजे पियो, ऐं कुझु जेको आहे दिलि जा मरीज़ हुया उन्हनि जी जेको आहे सो अञा ताईं उहे जेकॾहिं उहे सोचनि था पिया, उते जा एम्प्लॉइज़ जेके मुलाज़िम कमु कनि पिया उहे उन लाइ हिकिड़ो तारीख़ी ऐं वॾो जेको आहे यादगार सान्य हुयो जेको उन्हनि वटि पेश आयो। उनखां पोइ जेको आहे सो हिन साल जे मजमूई तौर ते मां तव्हांखे ॿुधायां त तक़रीबन 450 माण्हू जा लाश जेके ईदी ऐं छीपा एम्बुलेंस इस्पताल में मुंतक़िल कया, उन में क़तल थियल वियल हुया, रोड जे हादसे में जेको मारिजी वियल हुया, उन सां गॾु ॿिया जेके मुख़्तलिफ़ वाक़िया हुया। 450 लाश हिन साल जे 2023 जे हिन 12 महीननि में जेका मिलिया। उनखां अलावा सिर्फ़ु 150 लाश कराची अंदरि फौरन जे हथां जेको आहे शहरी मारिजी विया। 150 क़तल थियो आहे, उन में उहे 150 घर हुया। के त ईअं थियो जो जेके पंहिंजे मासूम ॿारनि सां वञनि पिया त उन्हनि खे फायरिंग करे मारियो वियो। उन मासूम ॿारनि जे अॻियां जेको आहे कोरंगी में वाक़ियो थिए, जेको मासूम ॿारु आहे उनखे बाइक ते खणी खीर जे जेको आहे बोतल पीआरे पियो त उते जेको आहे फौरन फुर करण जी कोशिशि कई, मज़ामत ते गोली हणी जेको आहे उन्हनि खे वारद खे क़तल कयो, ॿार उते रोअनि पिया। सो एॾा वॾा अफ़सोसनाक वाक़िया थिया। उनखां अलावा ज़ख़्मनि जी ॻाल्हि कजे त तमामु घणो हिकिड़ो तइदादु आहे, जंहिंमें मां अॼु जेको आहे रिपोर्ट बि ॾिनी आहे CPLC जी रिपोर्ट मूजिबि त हर महीने जी जेकी रिपोर्ट आहे उहा 40 माण्हुनि खां वधीक जेके में 40 लाश मिलिया हुजनि, जंहिंमें लावारस लाश बि आहिनि, रोड हादसा बि आहिनि ऐं जेको आहे इहे पंहिंजे फुर मज़ामत बि आहिनि। सो अहिड़ी तरह जेकॾहिं पूरे साल जे मजमूई तौर ते ॻाल्हि ॿुधायूं 450 ऐं सॼे हिन साल में मई जो जेको महीनो हुयो उहो तमामु ॾुखियो। उन्हनि टाइम मई जो महीनो हिन साल जो तमामु वॾो अभागो महीनो चइजे। उन मई जे 3 ॾींहंनि अंदरि 70 जेको आहे सो लाश मिलिया, जिनजे क़तल कयो वियो, रोड हादसनि में विया, वाक़िअनि में विया। उन्हनि 70 लाश सां गॾोगॾु 170 जेको आहे ज़ख़्मी माण्हू हुआ, जंहिंमें फुर मज़ामत हुई, ॿिया वाक़िया हुया, रोड हादसा हुया। सो हिन साल जो मई जेको आहे क़त्ले आम जो महीनो चइजे। उन सां गॾोगॾु जीअं अॻिते वधूं त जून जुलाई अगस्त ताईं थोरो क्राइम कंट्रोल में रहियो, उनखां पोइ वरी हिकु भेरो क्राइम वधियो ऐं क्राइम सां गॾोगॾु जेके वरी कराची में हिन साल हलंदड़ साल जेके फायर यानी की बाहि जा जेके वाक़िया था उहे बि ॾाढा अफ़सोसनाक थिया। तव्हांखे यादि हूंदो त रिसेंटली नवंबर में हिकिड़ो वॾो वाक़ियो थियो बाहि जो, राशिद मिनात रोड ते जेके हिकु शॉपिंग मॉल हुयो उन में अंदरि मौजूदु माण्हू आहे, 4:30 बजे उते बाहि लॻे थी। उनखां पोइ उते उन्हनि जे लाइ रेस्क्यू जो को बंदोबस्तु नथो हुजे। 4:30 में बाहि लॻे थी, 8 बजे फायर ब्रिगेड पहुचे थी पई, जेसिताईं जेके 2-3 कलाक जेके विच में अचनि था पिया, उन में मुकमल तौर ते माण्हू जेके उते मौजूदु हुया उहे सिर्फ़ु दम साहु ॿूसा ॾियण सबबु जेको आहे फोत थी विया ऐं काफ़ी सड़ी विया। उन में कॉल सेंटर में मौजूदु जेके माण्हू कमु कंदा हुया उन में कॉल सेंटर हुयो, उन सां गॾोगॾु दुकान हुया, अलाए केतिरा शॉपिंग मॉल। पर इतफ़ाक़ इहो जो बाहि लॻी 4 बजे खां पोइ उहा हिकु रेस्टोरेंट उते जेको आहे सो हिकिड़ो रेस्टोरेंट ठहियलु हो नंढो, जिते माण्हू वेही जेको आहे चांहि पीअंदा आहिनि या जेको आहे सो फास्ट फूड वग़ैरह हूंदो आहे। उनजे हिकिड़े बॉइलर मां बाहि लॻी, उनखां पोइ शॉर्ट सर्किट मां लॻी, मुकमल तौर ते तारुनि में वकोड़जी वई। उनखां पोइ मुकमल तौर ते 3-4 कलाक उहा बाहि हली। बाहि में 11 जेको आहे माण्हू सड़ी फोत थी विया, 40 खां वधीक ज़ख़्मी थिया। जन ज़ख़्मियुनि जो अॼु बि जेको आहे सो हुननि जो फेफड़नि जा जेके मुकमल तौर ते कमु करणु छॾे विया आहिनि, छाकाणि त उहो धुओं एतिरो भरिजी वियो जो हू मरण खां थी जेको आहे बचिया। सो इहो उन बाहि जे विसाइण लाइ एॾी वॾी नाअहली जेकी फायर ब्रिगेड वारनि जी हुई जो 4:30 बजे बाहि लॻे थी पई, 8 बजे जेको आहे उहा फायर ब्रिगेड पहुचे थी पई। 2 कलाक वॾा हूंदा आहिनि कराची में ऐं कंहिं बि बिल्डिंग खे साड़ण लाइ। उहे वॾे उन टाइम में जेको आहे मुकमल तौर ते सड़ी विया हुया ऐं मुकमल तौर ते जेके 11 माण्हू हुआ उहे ख़ाक थी विया। उन्हनि जी सुञाणप अञा ताईं घणनि लाशनि जी नथी सघी आहे, छाकाणि त उन्हनि जे मुकमल तौर ते कोयलो थी विया आहिनि। ऐं उन्हनि में असांजो दोस्त आहे सहाफ़ी दोस्त रज़ाक आसी जो पुटु ऐं उनजो सालो पिणु जेको आहे ज़ख़्मी थियो आहे, जेको हिन वक़्तु जेको आहे ज़ेर इलाज आहे। उन समय त उनखां पोइ अञा उन्हनि जा ज़ख़्म मस भरिजिया हुया त वरी जेको आहे हिकिड़ो ॿियो बाहि जो वाक़ियो पेश थियो, जेको तव्हां ॾिसंदो हिन डिसंबर जे महीने में ई 6 डिसंबर ते आयशा मंज़िल जे हिकिड़ी रिहाइशी ऐं कमर्शियल हिकिड़ी इमारत हुई। हेठां हुननि जो कमर्शियल हुयो, मार्केट हुई, फर्नीचर मार्केट ऐं मथां हुननि जा रिहाइशी हुई। उन फर्नीचर मार्केट खे बि बाहि लॻी ऐं ओचितो ॾिसंदे ॾिसंदे ई जेको आहे उहा सॼी मार्केट मुकमल तौर ते असलम भाउ असां त उहो विज़िट कयासीं। मुकमल तौर ते 200 खां 400 दुकान आहिनि उन में, उहे मुकमल तौर ते सड़ी विया। उन में को बि सामान न रहियो, छाकाणि त उहे फोम जा हुया, कपिड़े जा हुया, गदे जा हुया।
उन जे करे उन बाहि वकोड़जंदी वई ऐं मुकमल तौर ते सड़ी विया। उनखां पोइ मथे जेके रिहाइशी फ्लैट्स आहे उन ते बाहि वकोड़जी वई, जंहिंखां पोइ जेको आहे उहा फायर ब्रिगेड ऐं ॿिया जेके उतां जी डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया हुई उन्हनि काफ़ी कमु कयो ऐं जेके रिहाइशी वारा हुआ उन्हनि खे माण्हू खे रेस्क्यू बि कयो, उनखे ॿाहिरि कढियो। एग्ज़िट कंट्रोल एग्ज़िट जेकी उन्हनि जी हुई गेट उहा ज़बरदस्त हुई। बाक़ी जेको मिलीनियम वारे मामले जे ॿुधायां थो, जेको उन जे भरिसां जौहर मोड़ जे भरिसां जेको वाक़ियो थियो, उन में FIR जेकी थी आहे FIR उहा इंतज़ामिया ख़िलाफ़ु थी आहे, उन NOC जे ख़िलाफ़ु थी आहे, उन इदारनि जे ख़िलाफ़ु थी आहे त जेके इदारा इन में नाइली करे NOC जारी करे छॾनि था बाबा हिननि जो एग्ज़िट जो सिस्टम बि आहे, लिफ्ट बि सही आहे ऐं ॾाकड़ियूं बि सही आहिनि। हालांकि हुन में एग्ज़ॉस्ट जेको हूंदो आहे एग्ज़िट जो, उहो एनवायरमेंटल ECP जेके असांजे आहिनि इदारा, उन्हनि बि NOC जारी कयूं। उहो कुझु बि न हुयो। जीअं हुते बाहि लॻी आहे, जंहिं रस्ते खां बाहि लॻी आहे उन रस्ते जो उहो ॾाकण जो लिफ्ट जो आख़िरी रस्तो, लिफ्ट त ज़ाहिर ॻाल्हि आहे बाहि लॻण खां पोइ बिजली सिस्टम बंदि थो थी वञे त लिफ्ट बंदि थी थी वञे। उनखां पोइ मुकमल तौर ते उहे माण्हू सड़ंदा विया ऐं उनखां पोइ 12 बजे जेको आहे सुबुह ताईं जेको आहे उहा रेस्क्यू हलियो आहे। उनखां पोइ जेको आहे हुनजो मटार थी आहे। अहिड़ी तरह उहो जेको आयशा मंज़िल वारो वाक़ियो उहो बि अफ़सोसनाक हो। उन में बि 400 खां वधीक जेको दुकान सड़ी विया ऐं 70 खां वधीक घर हुया, फ्लैट हुया, उहे पिणु बेघर थी विया। उन्हनि खे 150 खां वधीक फुर मज़ामत ते माण्हुनि जे क़तल जी ॻाल्हि हाणे असांखे ॿुधाई। हेतिरा वॾा 150 खां वधीक वाक़िया थियनि था, 150 वधीक जानियूं ज़िंदगियूं, माण्हूअ जूं क़ीमती ज़िंदगियूं उहे हलियूं थी वञनि। मतलब पुलिस जो इन हवाले सां छा किरदारु रहियो त छा एतिरा माण्हू जॾहिं क़तल थिया फुर मज़ामत ते, इन्हनि जा जवाबदार केतिरा गिरफ़्तार थी सघिया? पुलिस जी कारकर्दगी छा रही? ॾिसो, हिन सॼे मामले में असांखे पहिरियां तव्हां जीअं ई क्राइम वधे पियो, उनखां पोइ जीअं ई इलीगल जेके गैर क़ानूनी तौर ते तरसियल अफ़गानी हुआ, उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको ऑपरेशन शुरू थियो, उनखां पोइ बिल्कुलु क्राइम घटिजी वियो। छाकाणि त इलीगल जेके हिते रहनि पिया अफ़गानी गैर क़ानूनी तौर ते, उन्हनि हथियार हुया, हथियार जेके सप्लाई कंदा, जेके बि वारदात में जेके बि माण्हू पकड़जंदा पिया या मुक़ाबला पुलिस करे थी पई, उन में जेके हथियार मिलंदा उहे गैर क़ानूनी आहिनि। ऐं गैर क़ानूनी हथियार जो सप्लाई जेको आहे हिते सिर्फ़ु उहे इलीगल इमिग्रेंट्स कनि था पिया, जंहिंमें अफ़गानी आहिनि, ॿिया जेके परॾेही आहिनि गैर क़ानूनी तौर ते तरसियल। सो पुलिस हिन में मुकमल तौर ते जेको आहे सिर्फ़ु उन इंतज़ार में हुई त जेको आहे हीउ असांजो मामिलो थियो। उनखां पोइ जेको आहे सो उन ते क़ाबू न करे सघिया आहिनि। मां इहो वाज़े कंदो रहां त हिन वक़्त ताईं जेको आहे पुलिस सिर्फ़ु इहो चई रही आहे त अफ़गानी भॼिया आहिनि, उनखां पोइ कमु घटि थी वियो आहे, क्राइम घटि थी वियो आहे, तंहिं करे जेको आहे वधीक हुनजी कार्रवाई कई वेंदी। पर मां इहो ॿुधायां त हीअ जेको पुलिस ईअं न आहे त ख़ामोश वेठल आहे, पुलिस बि रोज़ु कार्रवाई करे थी पई। उन में तक़रीबन जेको हुनजी रिकवरी आहे या जेकॾहिं जेको क्राइम रेट आहे चवंदा उन्हनि खे घटाइण जी कोशिशि करे थी पई। हर रोज़ु असलम तव्हां नोट कयो त हर रोज़ु 100 ॾोहारी पकड़जनि था पिया। उहे स्ट्रीट क्रिमिनल्स आहिनि, उहे गिरफ़्तार थियनि था पिया, 5 ॾींहंनि खां पोइ उहे आज़ादु था थी वञनि। कराची अंदरि जेकर तव्हां हर रोज़ु 100 जे हिसाब सां हणो त जेकॾहिं साल में अंदरि ई आहे त उहे अलाए केतिरा हज़ार ॾोहारी थियनि था पिया। या ईअं चइजे त कराची अधु जेको आहे ॾोहारी थी वई आहे जेको ॾोह थी करे पई। या वरी जेकॾहिं ईअं चइजे त जेकॾहिं गिरफ़्तार थियनि था त पोइ उहे वापसि अचनि था, रिपीटर थियनि था। हाणे हिकिड़ो केस एडिशनल आई जी ख़ादिम हुसैन रिंद ॿुधायो त 18 केस आहिनि ऐं 18 दफ़ा जेल वञी चुका आहिनि। उनखां पोइ उहे वापसि अचनि था पिया, वापसि क्राइम कनि था पिया। उन वापसि रिपीटर जेके आहिनि न उन्हनि खे सज़ाऊं नथियूं मिलनि। कोर्ट सिस्टम जेको असांजो क्रिमिनल जस्टिस सिस्टम आहे उहो उन्हनि खे बहाल थो करे छॾे, ज़मान ते आज़ादु थो करे छॾे। उनखां पोइ जेको आहे सो वापसि उहे अची करे ॾोह था कनि पिया। बिल्कुलु अब्दुल्ला, पाण ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखूं था जी। मलक मोहम्मद कलीम साहब, हम बात कर रहे हैं क्राइम के हवाले से, अब्दुल्ला भी हमारे साथ हैं। तो हम 2023 की अगर हम बात करें आज के दिन तक, तो आप CI SSP हैं, आप सब चीज़ों को देख रहे हैं। तो मोटरसाइकिल की हो, अगर कार हो, इनकी स्नैचिंग हो और सारी ये जो क्राइम हो रहा है, तो उस हवाले से एक तो हमें आप बताएं कि कितने ऐसे वाक़यात आपके पास रिपोर्ट हुए और उनके लिए आपने क्या इन्वेस्टिगेशन की, उसका क्या हल निकला, कितनी रिकवरी हुई? जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, थैंक यू सो मच। पहले तो आपने मुझे मौका दिया कि मैं अपना जो व्यू पॉइंट है वो दे सकूं। हमारे पास जो व्हीकल 4 व्हील और 2 व्हील की थेफ्ट और स्नैचिंग कराची का एक सीरियस इशू है। बेसिकली एक बड़ा मेट्रोपॉलिटन सिटी है, तो क्योंकि आबादी की तादाद ज़्यादा है तो इसी तरह से व्हीकल्स की तादाद भी बहुत ज़्यादा है। तो अल्हम्दुलिल्लाह हमारी जो AVLC की टीम है वो हमेशा काम करती रहती है लोगों को फैसिलिटेट करने में। हम गैंग्स बस्ट करते हैं और इसके साथ साथ रिकवरीज कराते हैं, और इसके साथ साथ वो जो स्नैप चेकिंग और एग्जिट रूट्स को मॉनिटरिंग, ये सारी वो चीज़ें हैं जिनके थ्रू हम क्राइम कंट्रोल करने की और डिटेक्ट करने की कोशिश करते हैं। मैं ख़ास तौर पर बात करना चाहूँगा लास्ट 3 मंथ्स की, क्योंकि मुझे यहाँ पे पोस्ट होते हुए तकरीबन 3 महीने हो गए हैं। उसमें हमने टोटल जो गैंग्स बस्ट किए हैं वो 76 हैं, और उसमें हमने 1165 लोगों को अरेस्ट किया है।
886 केस डिटेक्ट किए हैं, 21 टोटल इनकाउंटर्स हुए हैं, जिसमें 2 डाकू हलाक हुए हैं और 22 जख्मी हालत में गिरफ्तार हुए हैं। जो टोटल 4 व्हील की रिकवरी है वो 306 है अल्हम्दुलिल्लाह, और 2 व्हील की रिकवरी 2006 है। और अगर ओवरऑल 3 मंथ्स की परसेंटेज की बात करें तो 20% रिडक्शन इन 4 व्हील क्राइम है और 26% रिडक्शन इन 2 व्हील क्राइम है। अब बात यह है कि क्राइम की रेशो ज़्यादा होने का ये है कि हमारी एक्टिविटी उसी हिसाब से भी ज़्यादा है। हमने रिकवरी पर बड़ा खास फोकस रखा हुआ है। मैं ख़ास तौर पर नवंबर की अगर बात करूं तो नवंबर में जो 4 व्हील की रिकवरी है वो 50% प्लस है और 2 व्हील की रिकवरी भी अराउंड 15% है। ये एक बेहतरीन रेशो है। हम कोशिश कर रहे हैं कि इसको मज़ीद बेहतर किया जा सके। अच्छा, हम क्या समझें मलक साहब कि क्राइम का रेशो बढ़ रहा है या इसमें कुछ कमी आई है? देखें, जो क्राइम का अगर आप लास्ट 3 मंथ्स का कंपैरिजन करें तो तीनों महीनों में क्राइम की जो है वो नीचे है। मैं ख़ास तौर पर बात करूंगा कि जो 4 व्हील की सितंबर में 219 व्हीकल लिफ्ट हुई थी और अक्टूबर के महीने में 199 रह गई और नवंबर में 196 हुई, यानी क्राइम की रेशो भी नीचे आ रही है। और इसी तरह 2 व्हील की बात करें तो पहले सितंबर में 5584 था, फिर अक्टूबर में 5051 रह गया, यानी कि अराउंड 500 कम हुई, और फिर नवंबर में 4700 हो गई, वो और 300 कम हो गई। ये जो अल्हम्दुलिल्लाह जो डाउनवर्ड ट्रेंड है, हम कोशिश कर रहे हैं कि इसको दिसंबर के महीने में बरकरार रखें। अच्छा, तो जैसे दुनिया सारी में जदीद किस्म की टेक्नोलॉजीज़ आ गई हैं, तो आपसे मालूम करना चाहेंगे कि आपके पास, सिंध पुलिस के पास, CI के पास इन्वेस्टिगेशन के तरीक़ेकार, क्रिमिनल्स तक पहुंचने के लिए तरीक़ेकार में कोई जिद्दत आई है, न्यू टेक्नोलॉजी आई है, या वही पुराने तरीके से आप काम करते हैं? देखिए जी, जो भी टेक्निकल असिस्टेंस होती है वो हम हासिल करते हैं। वो मुख्तलिफ सिस्टर एजेंसीज भी हमें टेक्निकल असिस्टेंस देती हैं और अभी हम भी जदीद तर्ज पर अपनी इन्वेस्टिगेशन को लेके आ गए हैं। जाहिर है पुराने जो तरीका इन्वेस्टिगेशन है उनको भी, जो मुफीद चीज़ें हैं उनको भी हम यूज़ कर रहे हैं, और जो टेक्निकल असिस्टेंस हमें मज़ीद जिद्दत की वजह से आ रही है वो भी क्राइम कंट्रोल में हमारे लिए अफादियत का बायस है। जी। अच्छा सर, कलीम साहब मुझे ये बताएं कि पहले कुछ माह पहले शायद एक सहाफ़ी की गाड़ी भी छीनी हुई थी, एक कार, उसके बाद वो भी अल्हम्दुलिल्लाह आप लोगों ने रिकवर करा ली। पर ये जो गाड़ियाँ छिनती है यहाँ से कराची से, आवाज़ नहीं आ रही है अभी जी, ये जो कराची से गाड़ियाँ जो लिफ्ट होती है वो क्या बाहर जाती है शहर से या शहर में ही रहती है यहाँ? अच्छा मलिक साहब, अब्दुल्ला आपसे, जी अब्दुल्ला आपसे मालूम कर रहे हैं, जो यहाँ पर जो गाड़ियाँ छीनी जाती हैं कि वो कराची शहर से बाहर ले जाती हैं, आपके पास क्या इस हवाले से इंफॉर्मेशन है? देखिए जी, जो मेरी ऑब्जर्वेशन है 3 माह की, उसमें यह है कि 2 तरह से गाड़ियों का डिस्पोजल हो रहा है। जो नई गाड़ियाँ होती हैं वो तो आउट ऑफ कराची चली जाती हैं क्योंकि उनकी मार्केट्स हैं, वो पंजाब में बिकती हैं, कोयटा में बिकती हैं, पेशावर में बिकती हैं। उसमें जो नई गाड़ियाँ हैं उनकी बाहर जाने की रेशो ज़्यादा है, और जो पुरानी गाड़ियाँ हैं वो ज़्यादातर यहीं पर जो है डंप हो जाती हैं। खास तौर पर कबाड़ियाँ उनमें इन्वॉल्व होते हैं, या तो वो उसको काट के बेच देते हैं या प्रेस करके बेच देते हैं। हमने दोनों जो चीज़ों को मद्देनजर रखते हुए ही अपनी स्ट्रेटजी प्लान की हुई है। हम एग्जिट रूट जो 31 है टोटल, कराची के 5 बड़े हैं और 26 छोटे हैं, उनको भी मॉनिटर करते हैं। वहाँ पे स्नैप चेकिंग भी करते हैं, वहाँ पे पेट्रोलिंग भी करते हैं, और वहाँ पे जो है स्टैटिक नफरी भी हमने लगाई हुई है। अच्छा मलिक साहब, जी कोई इस हवाले से कोई गैंग को बड़ा ग्रुप आप उस तक पहुंच सके हैं? जी देखें, ये तो रेगुलर अल्हम्दुलिल्लाह हमने पिछले 3 माह में 76 गैंग्स बस की हैं। मैं खास तौर पर एक आपका जिक्र करूंगा, एक जो हमारे साथी थे रिंद, उनकी गाड़ी स्नैच हुई थी और अंगी से कल टेस्ट, वो पूरा गैंग बस्ट हुआ था, 4 लोग अरेस्ट हुए थे और उसके साथ 5 गाड़ियां भी उन्होंने स्नैच की थी और अंगी 2 डिवीजन की हद से वो भी बरामद हुई थी। इसके साथ साथ हमने कीलेस जो गाड़ियां चोरी करने वाला गैंग भी गिरफ्तार किया था, जिससे 2 कारें और वो 2 जो बड़े पढ़े लिखे नौजवान लगते हैं, अच्छी सूटेड कंडीशन वाले, वो भी अरेस्ट किए थे। इसके साथ मल्टीपल गैंग्स हैं। हमने पिछले दिनों तकरीबन 1 हफ्ता पहले 99 गाड़ियां 4 व्हील और 250 के करीब 2 व्हील गाड़ियां जो ओनर्स के हवाले की थी एक ही सेरेमनी में, जो हमने तकरीबन 1.5 माह के दौरान बरामद की थी। हमारी जो कंसिस्टेंट एफर्ट है लोगों को रिलीफ फराहम करने की, वो अल्हम्दुलिल्लाह जारी है। इसमें मजीद भी हम कोशिश करेंगे कि मैक्सिमम लोगों को रिलीफ दें। अच्छा मलिक साहब, आप बता रहे हैं, आप कोशिशें ले रहे हैं क्राइम को कंट्रोल करने के लिए,
لیکن ہم جن لوگوں سے ملتے ہیں، رپورٹنگ کرتے ہیں، لوگوں کے پاس جاتے ہیں، کراچی سٹی میں ایسا پایا جاتا ہے کہ لوگ اپنے آپ کو تھوڑا غیر محفوظ سمجھتے ہیں. اس کی کیا وجہ ہے؟ دیکھیں میں آپ کو ایک عرض کروں، مطلب جس طرح بھی جو کرائم کی ریشو ہے اس کو کم کرنے کا یہی طریقہ ہے کہ ہم گینگ بسٹ کریں اور اس کے ساتھ ساتھ ریکوری پر فوکس کریں. اب جیسے کہ میں نے آپ کو عرض کیا کہ ہماری جو اکتوبر اور نومبر کی ریکوری کی بات کریں تو وہ 4 ویل کی 50% پلس ہے اور 2 ویل کی بھی اراؤنڈ 14% ہے. تو یہ جو ہے بیسیکلی لوگوں میں اعتماد بڑھانے کے لیے یہ بڑا امپورٹنٹ نقطہ ہے کہ ہم نے اگر گاڑی سنیچ ہو جاتی ہے یا تھیفٹ ہو جاتی ہے اس پر ایفرٹ کرتے ہیں، اور اگر نومبر کا مہینے میں 100 گاڑیاں سنیچ یا تھیفٹ ہوئی ہیں تو ان میں سے ہم نے 53 واپس کرا لی ہیں. الحمدللہ کہ یہ بڑی پریزنٹیبل ریشو ہے، لیکن اس کو ہم مزید امپروو کریں گے تاکہ لوگوں میں سینس آف پروٹیکشن بڑھے. ٹھیک ہے ملک صاحب، لوگوں کی امیدیں بھی ہیں سندھ پولیس میں کہ سندھ پولیس اپنا کردار ادا کرے، کراچی شہر میں بڑھتا کرائم کنٹرول ہو سکے. عبداللہ پاण اگر کراچی شہر جي وڏن شاهران تي ڳالهه ٻول ڪيون، شاهراء فيصل تي ڳالهه ٻول، ايم اي جنا، آئی اي چندري گڙھ، ڊفينس، کلفٽن يا روڊ آهن، ان تي فرجا واقعا اڄ به اڄوڪي ڏيंهن تائين هن وقت تائين به खोड़ سارا رپورٽ ٿين ٿا، त ان شهري شڪايتون ڪن ٿا त ڇا ان کان پوءِ ڪيترو ان تي کنٽرول ٿي سگهيو آهي ۽ ان لاءِ پوليس انهن روڊن تي ان رستن تي پنهنجي سيڪيورٽي وڌائڻ لاءِ کو پلان جوڙي سگهي آهي؟ ॾिसो हिन वक़्तु बि तव्हां शहराए फैसल ते ईंदो त तव्हांखे सवाइ ट्रैफिक पुलिस जे को बि पुलिस एहलकार नज़र न ईंदो. ट्रैफिक पुलिस वारा ॿिनि लाइ बीठा हूंदा आहिनि जो हू पंहिंजे चालान जे चकर में हूंदा आहिनि. ऐं हिन जेके इहे फास्टेस्ट रूट वारा जेके रोड आहिनि न, जंहिंमें वॾा वॾा रोड आहिनि, जंहिंमें ख़ासि तौर ते तव्हां शहराए फैसल जी ॻाल्हि कई. हाणे शहराए फैसल नॉन ब्रेक या सिग्नल फ्री हिकिड़ो रोड आहे, उते जेको आहे फास्टेस्ट रूट आहे, पर उन जे बावजूदि उते पहिरियां स्ट्रीट क्रिमिनल हूंदा स्ट्रीट क्रिमिनल हूंदा घिटियुनि में. हाणे उहे रोडनि ते निकिरी विया आहिनि, आम तव्हांजी ॻाल्हि वांगुरु वॾनि शहरनि ते निकिरी विया आहिनि. उते जे तव्हांखे फास्ट रूट ते तव्हांखे रोके करे उते गन पॉइंट तव्हांखां फुर कई वेंदी. अहिड़ी तरह जेकॾहिं ही शहराए फैसल ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखूं था. ख़ादिम रिंद साहब एडिशनल IG आहिनि कराची, उहे बि असां सां गॾु मौजूदु आहिनि. अस्सलाम वालेकुम ख़ादिम साहब. वालेकुम अस्सलाम वाला. ख़ादिम साहब, असीं ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं 2023 जे क्राइम ते जेके वाक़िया थिया आहिनि. अब्दुल्ला सोलंकी क्राइम रिपोर्टर उहे बि असां सां गॾु मौजूदु आहिनि. मलक मोहम्मद कलीम साहब SSPCI उहे बि असां सां गॾु मौजूदु आहिनि. मां तव्हां खां मालूम कंदुमि त हेतिरा वाक़िया थिया आहिनि, तव्हांजी नॉलेज में केतिरा वाक़िया, उन जा केतिरा नतीजा हासिल थी सघिया, केतिरो तव्हां क्राइम ते कंट्रोल करे सघियो 2023 में? हा, महिरबानी अदा, सुठो जो तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो. जेकॾहिं तव्हां 2022 सां कंपेयर कनि था त 2023 में 8000 क्राइम जेको आहे सो फिगर घटी आहे. त ओवरऑल इहो जेको आहे हिकिड़ी पॉज़िटिव साइन आहे. ऐं मां तव्हांखे इहो अर्ज़ु कंदो हलां त जेको सेप्टेंबर में जॾहिं खां नई टीम आई आहे उन खां पोइ स्ट्रीट क्राइम में वाज़े हिकिड़ो फ़र्क़ु आयो आहे. पुलिस एनकाउंटर्स डबल खां वधीक थिया आहिनि. ऐं जेके ॾोहारी मुआ आहिनि या ज़ख़्मी थिया आहिनि उनजो तादाद बि पहिरीं जेकॾहिं 2 हुयो त हाणे एवरेज 5 रहियो आहे डेली. ऐं इहो तमामु हिकिड़ी वॾी जेका फिगर आहे जेको रिड्यूस थियो आहे क्राइम. हाई प्रोफाइल जेके क्राइम्स आहिनि तव्हां ॾिसंदो त अलहमदुलिल्लाह 100% उनमें डिटेक्शन आहे. पोइ उनमें बैंक डकैती जो हिकिड़ो केस आहे, उनमें जेको आहे सो मर्डर्स जा केस आहिनि, हाई प्रोफाइल मर्डर्स आहिनि, उन्हनि में एक्सटॉर्शन जा केसिस आहिनि, उन्हनि में जेको आहे जेके बि केसिस थिया आहिनि उहे 100% डिटेक्ट थिया आहिनि. सो पुलिस पंहिंजी कोशिशि करे रही आहे नेकनीति सां ऐं अलहमदुलिल्लाह अलाह असांखे हुन में कामयाबी ॾिनी आहे. अच्छा ख़ादिम साहब, ही जेके रिपोर्ट्स आहिनि 450 माण्हू फुर मज़ामत ते 150 खां वधीक माण्हू, ॿियनि वाक़ियनि में 450 माण्हू, हिकिड़ो माण्हुनि जो तादाद पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे. ऐं शहरनि सां असां जॾहिं मिलूं था त उहे पाण खे ग़ैर महफ़ूज़ बि ॾिसनि था. हर उहो माण्हू ॿियो माण्हू ॿुधाईंदो असांखे त उन खां फुर थी चुकी आहे. इन ते सबब छा था तव्हांखे नज़र अचनि? उनखे तव्हां बिल्कुलु सही था चओ. ॾिसो, जॾहिं नई टीम रिप्लेस थी त मां तव्हांखे ॿुधायां सभिनी खां वॾो जेको चैलेंज हो उहो हुयो स्ट्रीट क्राइम जो. ऐं स्ट्रीट क्राइम जेको आहे त उहो हिकिड़ी अहिड़ी शइ हूंदी आहे जंहिंमें हर आम माण्हू उनखे फील बि कंदो आहे ऐं इनसिक्योर बि माना महसूसु कंदो आहे. असांजी प्रायोरिटी रही उन में असां जेको गैर ज़रूरी जेके डिप्लॉयमेंट्स हुयूं उहे ख़तमु कयूं. पुलिस वारनि जी शाइन फोर्स में तादादु वधाईसीं. ताज़ो असांखे 2809 हिकिड़ा ट्रेनिस मिलिया आहिनि, उहे बि असां जेके सभु डिप्लॉय कया आहिनि थाणनि में. मक़सदु इहो ई आहे त ताकी माना रोड खे सिक्योर कयो वञे ऐं रस्तनि खे सिक्योर कजे, पब्लिक प्लेसिस खे सिक्योर कयो वञे. नियत उनजी इहा ई आहे त हुन में स्ट्रीट क्राइम में कंट्रोल कजे. ऐं हुन में हिकिड़ो फ़र्क़ु आयो आहे, हिकिड़ी इहा फितरी ॻाल्हि आहे त माण्हू जॾहिं फील करे थो
हिकिड़ी शइ ख़राबु आहे या इनसिक्योर आहे त उन में थोरो टाइम लॻे थो। जी पर हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, डेटा जेका असां वॾे में वॾो सबूत हूंदो आहे, डेटा जे हिसाब सां स्ट्रीट क्राइम में वाज़े कमी आई आहे। ऐं आउं सम्झां थो त माण्हुनि हाणे महसूसु करणु शुरू कयो आहे त जल्दी आज़ाद बहितरी थी थी आहे, ऐं हिन में वधीक बहितरी ईंदी इंशाअल्लाह ताला। अच्छा ख़ादिम साहब, इन्वेस्टिगेशन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं था, जवाबदारनि जी अक्सर अहिड़ा वाक़िया थियनि था, जवाबदार उन में जेके तव्हां गिरफ़्तार बि कयो था फौरू, त उहे आज़ादु थी था वञनि, इन जा छा सबबु आहे? दादा इहो हिकिड़ो जेको वॾे में वॾो असांजो प्रॉब्लम आहे उहो जेको तव्हां हींअर ॿुधायो, जी जवाबदार अहिड़ा बि असां गिरफ़्तार कया आहिनि जेके पहिरीं असां 30 दफ़ा गिरफ़्तार करे चुका आहियूं, 30 मरतबा जेलुनि में विया आहिनि, उनजे बावजूदि उहे छुटी था अचनि। हिकिड़ो तौर में मां इहो चवंदुसि त ज़रूरु पुलिस जी जेका प्रोसिक्यूशन साइड जेका आहे उते असांजी कुताई आहे प्रोसिक्यूशन जी बि। उनखे अलावा जेके नंढा क्राइम आहिनि, जीअं मोटरसाइकिल जेकॾहिं कंहिंजी चोरी थिए थी त FIR त कराए थो, जॾहिं वापसि थिए थी त कोर्ट में नथो वञे। उन खां पोइ कोर्ट जी सूरत हाल इहा आहे त ज़मानतुनि जूं तमामु जल्दी पयूं थियनि। सज़ाउनि जी जेका सूरत हाल आहे त 7 साल सज़ा हुजणु घुरिजे स्ट्रीट क्राइम जी, पर हीउ जेको साल ख़तमु थिए पियो हुन में हिकिड़ो बि अहिड़ो क्रिमिनल न आहे जंहिंखे 7 साल सज़ा मिली हुजे। त सज़ाऊं जेके मिलनि पियूं, महीनो मिले पई, 2 महीना मिले पई, 3 महीना मिले पई, हाणे उहा एतिरी घटि सज़ा आहे जो हू पोइ इनकरेज थियनि था त असांखे घटि सज़ा मिली असीं छो न वञी क्राइम करियूं। इन खां अलावा डेफिनेटली जेके ड्रग एडिक्ट्स आहिनि उनजो बि हिकिड़ो वॾो रोल रहियो आहे क्राइम में, उन्हनि ते बि असां कंट्रोल करियूं पिया। ऐं हिकिड़ो जेको क्राइम कंट्रोल थियण जो सबबु आहे उहो इहो आहे त इलीगल इमिग्रेंट जेके अफ़गान हुते हुआ, गैर क़ानूनी तौर ते रहिया पिया हुआ, उहे बि क्राइम में ॾाढो एक्टिवली उहे माना कमु कंदा हुया। उन्हनि ते जॾहिं खां ऑपरेशन शुरू थियो आहे त उन खां पोइ बि हिकिड़ो वाज़े फ़र्क़ु आयो आहे। जेको स्ट्रीट क्राइम थींदो हुयो जंहिंमें वायलेंस थींदो हुयो, जंहिंमें फुरत कंदा हुआ पर गॾोगॾु हथियार सां हुनखे ज़ख़्मी करणु या मारे छॾणु इंसान खे, उहे इंसिडेंट्स बि जेके आहिनि से हिते थींदा रहिया आहिनि। ऐं हाउस रॉबरीज़ जे दौरान माना रेप जूं वारदातूं, मर्डर जूं वारदातूं, इहे केसिस जेके तव्हां ॾिसंदव त गुज़िश्ता महीननि में इहे बिल्कुलु ज़ीरो थी विया आहिनि। जी त उनजो सबबु इहो आहे त उहे इलीगल इमिग्रेंट्स ते असां जेको असां ऑपरेशन कयो आहे गवर्नमेंट जे तरफ़ां। अच्छा बिल्कुलु ख़ादिम, हीअ जेके गैर क़ानूनी परॾेही उन्हनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन थियो, अफ़गानी तमामु घणा ॾोहनि में मुलविस आहे, इहे रिपोर्ट बि साम्हूं आयूं शयूं, मालूम तव्हां खां कंदासीं त हिन ऑपरेशन में केतिरी कामयाबी हासिल थी त गैर क़ानूनी परॾेहिनि खे तव्हां निकाली ॾेई सघिया आहियो? अदा तक़रीबन कोई 40,000 खां वधीक माण्हू सिर्फ़ु कराची मां या ईअं चइजे त सिंध मां बाक़ी इलाइक़े मां तमामु घटि, पर कराची मां जेके आहिनि इहे जेके बॉर्डर्स जूं फिगर्स आहिनि, चमन जो बॉर्डर हुजे या तुरखम जो बॉर्डर हुजे, 40,000 खां वधीक माण्हू हितां वञी चुका आहिनि ऐं काफ़ी गिरफ़्तारियूं बि थी हुयूं इन सिलसिले में। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त उन खां पोइ कोई 57,000 खां थोरो मथे अॼु जी फिगर आहे। त असां टोटल हिननि जे माण्हुनि खे चेक कयो आहे हिते, जिन जो असां वटि डेटा मौजूदु आहे त हू किथे रहे थो, हुनजी एड्रेस छा आहे, हुनजी फैमिली मेंबर्स कहिड़ा आहिनि, ही उहे माण्हू आहिनि जिन वटि मोस्टली जेको आहे सो को न को डॉक्यूमेंट या पेपर मौजूदु आहे। पर हिन में काफ़ी अहिड़ा माण्हू बि असांखे मिलिया जेके असां पोइ गिरफ़्तार करे या असां हुनखे बाय फोर्स थ्रू जेको आहे पब्लिक ट्रांसपोर्ट सरकार जे तरफ़ां उनखे हितां असां बॉर्डर्स जे थ्रू रवानो कयो आहे। तो 57,000 खां वधीक माण्हू असां चेक करे चुका आहियूं ऐं 40,000 माण्हू जेके रवाना थी चुका आहिनि, जंहिंमें 1314 माण्हू जेके आहिनि असांजे तरफ़ां विया आहिनि, बाक़ी माण्हू वॉलंटियरली त ख़ुदि बि निकिरी विया आहिनि ऐं उहो सॼो डेटा जेको आहे सो बॉर्डर्स ते मौजूदु आहे। अच्छा ठीकु आहे ख़ादिम साहब, 2024 स्टार्ट थियण वारो आहे, 2024 लाइ हिकु त कहिड़ी प्लानिंग हूंदी पुलिस वटि, ऐं ॿियो इन सां गॾोगॾु इन्वेस्टिगेशन जूं जदीद तक़ाज़ाऊं, दुनिया जदीद थी चुकी आहे, सिंध पुलिस बि एतिरी जिद्दत आंदी आहे पंहिंजी इन्वेस्टिगेशन में क्रिमिनल सां मुहाॾो अटकाइण लाइ? बिल्कुलु, इन्वेस्टिगेशन में असांजी कोशिशि बि आहे ऐं असां हिन जो अहसासु बि आहे असांखे त हुन में अञा बहितरी हुजणु घुरिजे। 2024 जी असांजी टॉप प्रायोरिटी इहा ई हूंदी त स्ट्रीट क्राइम ऐं एक्सटॉर्शन जा जेके केसिस आहिनि उन्हनि ते जेके मौजूदा केसिस आहिनि उन्हनि ते बि तफ़्तीश थिए, उहे गिरफ़्तार थियनि। जेके पुराणा केसिस आहिनि उन में बि माण्हू गिरफ़्तार थियनि। जेके बि नवां ट्रेनिज़ हाणे अचनि पिया ट्रेनिंग करे मुख़्तलिफ़ ट्रेनिंग सेंटर्स तां, उन्हनि सभिनी खे असां जेको आहे थाणनि ते पोस्ट आउट पिया करियूं। असां नयूं मोटरसाइकिलूं बि वठूं पिया, असां पुराणी मोटरसाइकिलूं ठारायूं पिया, कुझु ॾींहंनि में असांखे मिली वेंदियूं। असां शाइन फोर्स जेका रेज़ कई आहे उनखे तमामु घणो वधायो वेंदो ताकी माण्हुनि में सेंस ऑफ सिक्योरिटी अचे ऐं स्ट्रीट क्राइम खे जेको सो मुंझो ॾेई सघिजे। अच्छा, इहा असांजी टॉप प्रायोरिटी हूंदी 2024 जी त स्ट्रीट क्राइम खां हिन शहर खे पास कजे। मां न्यू ईयर नाइट जे हवाले सां बि ज़रूरु तव्हांजे हिन मौक़े जो फ़ाइदो वठंदे इहो मैसेज ॾियणु चाहींदुसि। न्यू ईयर नाइट ते जेकॾहिं को दंगो फसाद थिए थो
या केरु फायरिंग करे थो उनजे ख़िलाफ़ हिन भेरे असां 324 जो कलम लॻाए केस दाख़िल कंदासीं इक़दाम क़त्ल जो सही ऐं उन में असां प्राइवेट लाइक़ात में बि पुलिस लॻाईंदासीं वीडियो कैमराउनि सां गॾु मां पब्लिक खे बि चवां थो त जेकॾहिं तव्हांजे ओड़े पाड़े में इलाइक़े में को माण्हू फायरिंग करे पियो या दंगो फसाद करे पियो त उनजी ज़रूरु तव्हां वीडियो ठाहे असां ताईं मोकिलियो तव्हांजो नालो जेको आहे सो सीक्रेट रखियो वेंदो ऐं तव्हांखे न सिर्फ़ु एप्रिशिएट कबो तव्हांखे जेको आहे सो रिवार्ड बि ॾिनो वेंदो तो इन मामले में देयर इज़ ज़ीरो टॉलरेंस ऐं कंहिंखे बि जेको आहे सो बख़्शियो कोन वेंदो उन में ईअं बि थींदो आहे त सरकारी ऑफिसर्स उन्हनि जा गनमैन हूंदा आहिनि उहे सरकारी हथियार बि यूज़ कंदा आहिनि पर अक्रॉस द बोर्ड जेको माण्हू हिन में इन्वॉल्व हूंदो उनजे ख़िलाफ़ एक्शन थींदो ई FIR थींदी। अच्छा ख़ादिम साहब आख़िर में KPO ते दहशतगर्दनि जिन हमलो कयो दहशतगर्द जेके तंज़ीमूं पाबंदी मड़ियल हिते कमु कनि थियूं उन नेटवर्क तोड़ण में केतिरी कामयाबी हासिल थी आहे सिंध पुलिस खे? अल्हम्दुलिल्लाह KPO जो जेको वाक़ियो थियो उहो फरवरी जे महीने में उन में 18 ॾींहंनि में जेको आहे सो उहो केस डिटेक्ट थी वियो उन में जेके नंबर 1 ऐं नंबर 2 जेके मास्टर माइंड आहिनि उहे पुलिस ऑपरेशन में मारिजी चुका आहिनि ऐं जेके उन सां गॾु फैसिलिटेटर हुआ जिन रैकी कराई उहे सभु जेके गिरफ़्तार थी विया आहिनि ऐं उहे हींअर जेल में आहिनि उन्हनि ते केसिस हलनि पिया उनजे नेटवर्क खे काफ़ी जेको आहे सो वॾो ढक रखियो आहे हिन सां ऐं पुलिस ऐं बाक़ी ॿियूं जेके असांजूं इंटेलिजेंस एजेंसीज़ आहिनि असां सभु गॾिजी कमु करे रहिया आहियूं त हिननि खे जेको आहे सो मुकमिल हिननि जो ख़ात्मो कजे। त 2024 लाइ उहे चवनि पिया त हुननि वटि प्लान मौजूदु आहे पर पाण 2023 जे एंड ते ॻाल्हाए रहिया आहियूं त क्राइम जे हवाले सां ही वॾियूं शहरनि ते पाण ॻाल्हि ॿोल पे कईसीं त इन्हनि ते फुरजा जेके वाक़िया वधनि पिया उन्हनि में उन ते पुलिस जी केतिरो उनखे सिक्योर बणायो वियो आहे केतिरी पुलिस उते मुक़ररु कई वई आहे जीअं तव्हां ट्रैफिक पुलिस जी ॻाल्हि पे कई इन हवाले सां असांखे ॿुधाइजो। ॾिसो पहिरियों उन खां अॻु में जेकी ख़ादिम साहिब वारी ॻाल्हि ते मां ॻाल्हायां त ख़ादिम रिंद साहिब जेकी ॻाल्हि कई त कुझु अहिड़ा क्रिमिनल आहिनि जेके असां 3 दफ़ा पकड़ायूं ऐं उन खां पोइ बि हू आज़ादु थी अचनि। अच्छा इन में इन्वेस्टिगेशन जी बि चई त कोताही आहे ऐं प्रोसिक्यूशन जी बि ॿियो जज बि असांजा बेलूं ॾेई था छॾनि पिया हाणे उहो 30 केसनि मां आज़ादु थींदड़ माण्हू जंहिंखे माना को सज़ा नथी मिले त उहो ॾोह छो न कंदो उन लाइ त आसानी हूंदी त भाउ मां किथे बि ॾोह कयां जेल माना हुन लाइ इहो हूंदो त को मसइलो न आहे मुंहिंजो उतां थी वई ऐं मां थी ईंदुमि त मोटींदुमि वरी बेल वठी ईंदुमि। अच्छा हाणे बेल कराइण में कहिड़ा कहिड़ा अनासर आहिनि उहा वॾी ॻाल्हि आहे इन्वेस्टिगेशन वारा त ठीकु आहे उहो पंहिंजी कोशिशि कनि था पिया पर बेल कराइण में असांजो जेके जिते क्रिमिनल जस्टिस सिस्टम सां गॾु गॾु वकील बिरादरी आहे उन्हनि खे बि किरदारु अदा करणो पवंदो अहिड़नि ॾोहारियुनि जा उहे केस न खणनि उन्हनि खे बेल न कराइनि जेके वॾनि वॾनि ॾोहनि में मुलविस आहिनि पर हिते थींदो ईअं आहे जेकॾहिं को वॾो क्राइम थो करे पियो त उन वटि वॾा पैसा आहिनि ऐं वॾे पैसनि ते उहो वॾो वकील करे थो वञे ऐं उहो पोइ बाद में आज़ादु थो थी पए। अहिड़ी तरह जीअं तव्हां हाणे वरी ॻाल्हि कई जेके सवाल शहराई फ़ैसल वारो शहराई फ़ैसल ते ॾिसो तव्हांखे किथे बि नज़र न ईंदी पुलिस का गश्त कंदे छो जे करे उहो फास्टेस्ट ऐं सिग्नल फ्री रोड आहे पर ट्रैफिक पुलिस वारा तव्हांखे नज़र ईंदा ट्रैफिक पुलिस वारा सिर्फ़ु चालान कढण में नज़र ईंदा माण्हुनि खे तंग करण में नज़र ईंदा। हिन वक़्तु कराची में वॾे में वॾो सबबु ऐं वॾे में वॾो जेको चइजे त जेको हिन ते मसइलो आहे प्रॉब्लम आहे उहो आहे ट्रैफिक जाम। हाणे तव्हां हर रोड ते ट्रैफिक जाम हूंदी ट्रैफिक पुलिस जो कमु नए DIG अचण खां पोइ बिल्कुलु न थी सघियो ऐं उहो ट्रैफिक जाम जे हुजण जे करे क्राइम वधी थो वञे। हाणे हिन फास्ट रूट ते जेकॾहिं को माण्हू सिलो थींदो त उहो पुॼी थो वञे ऐं हाणे ॾोहारणी ख़बर आहे स्ट्रीट क्राइम में वञी स्ट्रीट में वञी घिटियुनि में वञी ॾोह करण खां बजाए उहे जेके ट्रैफिक जाम ते थी वञे उते ॾोह करे हले था वञनि ऐं ट्रैफिक जो निज़ाम सिस्टम अहिड़ो आहे जो ट्रैफिक पुलिस वारो न हुजे। हिकिड़ो इहो पासो ॿियो पासो अगरि असां कराची सिटीअ ते ॻाल्हि ॿोल कयूं मंशियात जो जेको वाहिपो उहो तमामु वॾो ऑनलाइन मंशियात जो कारोबार हुजे हथियारनि जो कारोबार हुजे उन हवाले सां बि पुलिस इन्वेस्टिगेशन कई केतिरो कमु थियो उन में केतिरी तेज़ी आई आहे ऐं जेको कारोबार हली रहियो हो मंशियात जो ऑनलाइन हथियारनि जो इन हवाले सां तव्हां वटि छा रिपोर्ट आहे? ॾिसो एडिशनल IG कराची जेको कराची पुलिस चीफ बि आहे उन हिकु स्टेटमेंट मूंखे ॾिनी KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जेको आहे सो कराची दुनिया जो मंशियात जे हवाले सां 4 नंबर वॾो शहर थी वियो आहे बिल्कुलु दुनिया जो माना हीअ दुनिया में जेके आबादियूं आहिनि या जेके मंशियात जिथे पैदा थी थिए पई उते बि एतिरी खपत न आहे जिथे कराची में आहे कराची में का मंशियात पैदा नथी थिए पई पर हिते जेको उनजो वापारु मंशियात जो आहे उहो वॾो धंधो आहे जंहिंमें वॾा वॾा डीलर मौजूदु आहिनि ऐं मंशियात जंहिं ॾींहुं ख़तमु थी उन ॾींहुं क्राइम बि ख़तमु थींदो। हाणे थींदो इहो आहे जेकॾहिं हर घिटी में तव्हां ॾिसंदो जेको क्रिमिनल आहे स्ट्रीट क्राइम जेको कंदड़ आहे उहो मंशियात जो वापराईंदड़ माण्हू आहे उहो मंशियात वापराए थो पियो जीअं हुनजो मंशियात खुटे थी पई
उनजो नशो उनखे पूरो करण लाइ घर वारा पैसा नथा मिलनि त उहो पिस्टल खणी वञी रोड ते फुर थो करे, वारदात थो करे, चोरी थो करे, को न को ॾोह थो करे पियो। जेकर मंशात फरोशी ख़तमु थी वञे हिते ऐं जेको मंशात ते कंट्रोल रखो पुलिस मंशात ते करे त काफ़ी हद ताईं क्राइम ख़तमु थींदो। पर किथे किथे ॾिसो न पुलिस मुलविस आहे हिन मंशात में। ऐं तव्हां हर थाणे ते जिते को बि थाणो कराची जो हिन टाइम 115 खां 20 थाणा आहिनि, 115, उन को बि थाणो अहिड़ो न आहे जेको चवनि त मंशात खां क्लियर हुजे त हिन थाणे जी हद में मंशात नथी मिले। हर थाणे जी हद में तव्हांखे मंशात जो ऐं 90 हूंदी त उहो पुलिस ऑर्गेनाइज़ कराईंदा ऐं ऑर्गेनाइज़िंग क्रिमिनल में पुलिस वारा अलाए केतिरा मुअतल डिसमिस थी कया विया आहिनि। बिल्कुलु अब्दुल्ला, इन सां गॾोगॾु त छा भला उन ट्रेंड में का तब्दीली आई आहे जंहिंमें SHO सिफ़ारिशुनि ते मुक़ररियूं थींदियूं उन में कुझु घटिताई आई आहे या सेम अंदाज़ में उहो ई मुक़ररियूं थियनि? अंदाज़ उहो ई आहे, बाक़ी हिननि छा कयो आहे त ज़िला चेंज कया अथऊं। हीअ नवां जेकी निगरान हुकूमत में फ़ैसिलो कयो वियो त हाणे चेंजिंग आणींदासीं, जेके SHO सालनि खां वठी रहंदा पिया उन्हनि खे हटाए करे नवां आणंदासीं जेके कॉम्पिटेंट हूंदा, जेके कम वारा हूंदा। हाणे SHO उहे साॻे ई वापसि लॻा आहिनि, पर थियो ईअं आहे जो साउथ वारा लॻा आहिनि ईस्ट में, ईस्ट वारा लॻा आहिनि साउथ में, ईअं रिशफलिंग कयो अथऊं। बाक़ी SHO लॻण जो सिस्टम बि पैसनि ते अॼु बि हले थो पियो। कराची अंदरि छा पूरी सिंध अंदरि तव्हां ॾिसो था SSP खां वठी SHO लॻण जो सिस्टम पूरो पैसनि ते हले थो पियो। ऐं हर थाणे जी पंहिंजी बीट मुक़ररु कई वई आहे त हिन थाणे लाइ हेतिरी रक़म ॾींदा तॾहिं SHO लॻंदो। ऐं SHO लाइ हाणे तव्हां ॾिसो वॾा स्कैंडल साम्हूं आया हुआ। माना उहो पुराणो रवाज जेको पुलिस मोबाइल खणी वञे त पेट्रोल उहो विझराए उहो बि हले पियो न, पुलिस हुनखे हाणे ASI खे पेट्रोल ॾिए थी। न हाणे त 15 ते बि इहा साॻी सूरत हाल आहे त 15 वारा जेके पेट्रोल अॻे मिलंदो हुयो SSU वारा ॾिनो हुयो, हाणे उहो मुकमल तौर ते ख़तमु थी वियो आहे। तव्हां 15 ते कॉल कयो, जेको तव्हां मोबाइल ईंदी, तव्हां भले केरु DC हुजो या रिपोर्टर हुजो या तव्हां मीडिया जा माण्हू हुजो, पर तव्हांखे चवंदा साईं तेल ॾियो, असां वटि तेल न आहे। माना करे इन्वेस्टिगेशन लाइ अगरि पुलिस वञे त उन फरियादियुनि खां पैसा वठंदी? बिल्कुलु फरियादियुनि खां पैसा वठे या उहो जेके जवाबदार आहे उन्हनि खे सहूलियत ॾियण लाइ उन्हनि खां पैसा वठे। पुलिस त ज़ाहिर ॻाल्हि बीट ते आहे न, जेकॾहिं बीट खां हटी करे पुलिस कमु करे स्ट्रीट क्राइम ते ऐं ॾोहनि जे ख़िलाफ़ु कार्रवाइयूं करे त मुंहिंजे ख़्याल में कराची अंदरि काफ़ी कंट्रोल थी सघे थो। माना हीअ जेकी पाण डिस्कस करे रहिया आहियूं, ख़ादिम रिन साहब हुजनि, IG सिंध हुजनि, पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि, हिननि शयुनि खे ज़रूरु हू पंहिंजे नॉलेज में आणनि, उन्हनि वटि नॉलेज बि आहे त हीअ अञा उहो साॻियो पुराणो तरीक़ेकार माज़ी वारो हले पियो जेको अॻ में हलंदो, पुलिस जो जेको पैसनि वठण वारो, फरियादियुनि खां तंग करण वारो, उहो साॻियो ई सिस्टम हले थो। तब्दीली जी तमामु घणी ज़रूरत आहे अब्दुल्ला। बिल्कुलु ईअं ई आहे, पर हाणे ॻाल्हि इहा आहे त हू कोशिशि कनि पिया, नओं जेको IG आयल आहे या एडिशनल IG कराची आयल आहे उहो कोशिशि कनि पिया, पर ॻाल्हि इहा सिस्टम जेको आहे न उहो इन्हनि माण्हुनि खां पावरफुल आहे। हालांकि इहे सरबराह आहिनि, कराची पुलिस चीफ कराची पुलिस जो सरबराह आहे, उहो कुझु बि चाहे त करे सघे थो, कहिड़ा बि SHO हणी सघे थो, पर हीउ सिस्टम अहिड़ो हलियलु आहे कराची अंदरि जो जेको SHO 10 सालनि खां लॻंदो अचे थो पियो उहो ई लॻंदो, उन खां सवाइ ॿियो को नओं SHO न ईंदो। ऐं उनजी बीट सिस्टम एतिरी मज़बूत आहे जो भले हू साउथ में विहे पर उन्हनि जो कमु जेको पुराणो 10 सालनि खां वठी ईस्ट में हले थो पियो त उहो ईस्ट में कंदो। मलीर वारो जेकॾहिं वेस्ट वियो त बि हुनजो कमु मलीर में हलंदो पियो। ऐं हुननि जे मज़बूत माण्हू न एतिरे क़दुरु जो इन एडिशनल IG या IG अलाए केतिरा माण्हू डिसमिस कया आहिनि। रिसेंटली हिन डिफेंस जे जिते असां पाण वेठा आहियूं उन डिफेंस जे कुझु माण्हुनि खे पुलिस एहलकारनि खे डिसमिस फ्रॉम सर्विस कयईं इन शक ते त तव्हां डिफेंस जे ऐं ॿियनि जेके हिन इलाइक़े में पोश इलाइक़नि में ऑर्गेनाइज़ क्राइम जंहिंमें मंशात, आइस, कोकेन उन में तव्हां मुलविस आहियो, या उन सां गॾु जेके गेस्ट हाउस आहिनि, रेस्ट हाउस आहिनि जिते फाश अॾा आहिनि, उतां जेको तव्हां पैसा वठंदा पिया, उन्हनि जे ॾोह में रिसेंटली SHO समेत ॿियनि खे सज़ाऊं ॾिनियूं ऐं उनखां अलावा डिसमिस कयईं, जंहिंमें जेको आहे अॻूणो हेड मुरर दरख्शां आहे मंसूर, उनखे डिसमिस कयईं त उहो डांस पार्टियूं कराईंदो, उहे आइस कोकेन उते सप्लाई कराईंदो, जिथे बि पार्टी थींदी उते आइस कोकेन पुलिस जी सरपरस्ती में वेंदी हुई, उते जेको आहे उनखे मुहैया कई वेंदी। पुलिस बहितर थिए त घणो कुझु बहितर थी सघे थो। बिल्कुलु वॾी महिरबानी अब्दुल्ला, तव्हां इंतहाई अहम असां सां ॻाल्हि ॿोल कई। नाज़रीन, ख़ादिम रिन साहब एडिशनल IG कराची, उन्हनि बि असांखे टाइम ॾिनो। मलक मोहम्मद कलीम साहब जी वॾी महिरबानी, SSP CI आहे, उन्हनि बि इंतहाई अहम ॻाल्हि ॿोल कई। तव्हां इंतहाई अहम ॻाल्हि ॿोल नाज़रीन ॿुधी। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त कराची शहर में असीं उनजो रोड, रस्ता, घिटियूं, घेड़ ॾिसूं था। रोज़ानी 1 सेकंड, मिंट में फुर जा वाक़िया थियनि था। पुलिस ऑफिसर्स जो चवणु आहे त उन में ज़रूरु कमी आई आहे, पर शहरी अॼु बि पाण खे ग़ैर महफ़ूज़ सम्झनि था। उन लाइ पुलिस खे वधि खां वधि कोशिशूं वठणु घुरिजनि, सिक्योरिटी वधाइणु घुरिजे। शहरनि जो जान माल महफ़ूज़ करण जी ज़िमेवारी पुलिस ते अचे थी। पुलिस पंहिंजो तहरुक वठे त जीअं 2023 जेको इंतिहाई वॾो क्राइम रहियो, 450 खां वधीक माण्हू पंहिंजूं ज़िंदगी विञाए वेठा, केतिरा ई पुलिस ते हमला थिया, आवाम ते हमला थिया, फुर जा वाक़िया थिया, मोटर साइकिल हुजे,
गाॾियूं हुजनि, मोबाइल्स हुजनि, इहे समूरो तमामु वॾो क्राइम रहियो। कराची जो मुख्य शाहराउनि ते वॾा वॾा वाक़िया रहिया। 2024 में पुलिस ऑफिसर्स जो बि चवणु आहे त हुननि प्लान जोड़े वरितो आहे त क्राइम खे घटि में घटि क्राइम ते कंट्रोल कयो वेंदो, वधि में वधि कंट्रोल कयो वेंदो त जीअं घटि में घटि क्राइम थी सघे। ऐं उमेदूं बि आहिनि त सिंध पुलिस उन लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदी त जीअं शहरनि जी जान ऐं माल 2024 में घटि में घटि महफ़ूज़ बणिजी सघे। नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।